क्या हुआ कैसी? शिरक तौहीद जी ज़िद आहे ऐं तौहीद जो बुनियादी 3 क़िस्मूं आहिनि। नंबर 1 तौहीद उलूहियत, तौहीद रुबूबियत ऐं तौहीद अस्मा व सिफ़ात। इन अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पंहिंजी ज़ात में अकेलो मञणु ऐं उनखे अकेलो रब मञणु। तौहीद रुबूबियत इहा आहे। तौहीद उलूहियत छा आहे त इबादत जूं जेके बि क़िस्मूं आहिनि, जंहिंखे बि इबादत या नेकी चइजे थो, इहे सभु जो सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ ख़ासि आहिनि। तौहीद जी 3 क़िस्म आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा नाला, ऐं अल्लाह ताला जे सिफ़तुनि नालनि में बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे अकेलो मञणु। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मसलन अल्लाह ताला जो नालो आहे अर-रज़ाक़, अल्लाह ताला रिज़्क़ ॾियण वारो आहे। जेकॾहिं इहा सिफ़त असां ॿिए कंहिं में सम्झूं था त फलाणो बि रिज़्क़ जे अंदरि कुझु इख़्तियार रखे थो, त इहो शिरक अल्लाह ताला जे नालनि में आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला जा जेके नाला आहिनि, सिफ़तूं आहिनि, उन्हनि में नफ़ो ॾियण वारो, नुक़सानु ॾियण वारो या मुसीबत टारण वारो, बीमारी ॾियण वारो, शिफ़ा ॾियण वारो, कंहिं बि हिकु नाले जे अंदरि असां ॿिए कंहिं शख़्सियत जी मिलावट कई त फलाणे खे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त थोरो इख़्तियार ॾिनो आहे, उहो बि जेको सो इन जे अंदरि इख़्तियार रखे थो, तसरुफ़ जी ताक़त रखे थो, त इहो अल्लाह ताला जे नालनि में शिरक आहे। यानी तव्हां तौहीद खे सम्झंदव त शिरक ऑटोमेटिक तव्हांखे सम्झ में अची वेंदो। त तौहीद जूं 3 क़िस्मूं असांखे घुरिजे त असां ख़ालिस करे ऐं पंहिंजे अक़ीदे खे सही सालिम करे उन अक़ीदे ते गामज़न रहूं, उन अक़ीदे ते साबित क़दम रहूं, उन अक़ीदे खे अपनायूं ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इहा दुआ बि कयूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे इन अक़ीदे ते ई मौत नसीब करे। अस्सलामु अलैकुम।